कराची का ख़बर है त एम ए जिना रोड ते क़ाइम फटाकनि जो गोदाम मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। सिंध हाई कोर्ट एम ए जिना रोड ते थियल धमाके बाबति केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। धमाके में हयाती विञाईंदड़ नौजवान जे वालदा जी दरख़्वास्त ते केस दाख़िल कयो वियो ॿुधणी कई वई ऐं आख़िर त क़ानून तहत रायची इलाइक़े में फटाकनि जी फैक्ट्री या गोदाम नथो ठाहे सघिजे, डिप्टी कमिश्नर ॾखण चयो। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे इरफान शाह। जी इरफान शाह, तफ़सीली जो जी बिल्कुल ये में जिना रोड ते फटाकनि जे गोदाम जे धमाके जे हवाले सां इहा ॿुधणी थी आहे। कुझु ॾींहं अॻु एम जिना रोड ते क़ाइम फटाकनि जे गोदाम में धमाको थियो, जंहिं बैदि ॿ शहरी फौत थी विया। अॼु जेको आहे सो हिकु फौत थियल शहरीअ जे नौजवान जे माउ पारां फटाकनि जे गोदाम जी गैर क़ानूनी मुंतक़िली ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान डिप्टी कमिश्नर जेको आहे सो अदालत में जवाबु जमा कराए छॾियो। मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त अदालत जेको आहे सो दरख़्वास्त ते फटाकनि जी जेका फैक्ट्री आहे उनखे जेको आहे सो मुंतक़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। DC पारां जवाबु कराए जमा कराए जवाब में चयो वियो आहे त जेको आहे सो DC जनूबी जे बुनियाद ते जेको आहे सो दरख़्वास्त उकलाई पई वञे। इन हवाले सां अदालत डिप्टी कमिश्नर इन हादसे बैदि कानून दाइरो अख़्तियार कंदे कार्रवाई कई। जवाब में इहो चयो वियो आहे त ॼाणायल इमारत में फटाकनि जो दुकान जी इब्तिदाई जेको लाइसेंस आहे उहो असिस्टेंट कमिश्नर कराची कैंट पारां 1971 में जारी कयो वियो हुयो। सिविल डिफेंस कराची जेको आहे सो NOC रिटेल दुकान तहत ॾिनी हुई। इन हवाले सां जेका ॼाणायल गोदाम आहे उहो गैर क़ानूनी आहे। इन गोदाम गैर क़ानूनीअ खे जेको आहे सो अदालत पारां मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो वियो आहे, जंहिं बैदि अदालत जेको आहे दरख़्वास्त उकलाए छॾी आहे। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ इरफान शाह।